ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी साइफर केस में बरी थी विया। अहम ख़बर है, पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी की साइफर केस में सज़ा खिलाफ अपील मंजूर करे वरिती। असां अहम ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ट्रायल कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के 10 साल की सज़ा ॿुधाई हुई। कुरबीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के साइफर केस में बरी कयो वियो आहे। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी की साइफर केस में सज़ा खिलाफ अपील मंजूर कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। ट्रायल कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के 10 साल की सज़ा ॿुधाई हुई, जेका अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट मुअतल करे छॾी आहे। एक बेरो बीहर असां अहम ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद का पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी साइफर केस में बरी थी विया। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के साइफर केस में सज़ा खिलाफ अपील मंजूर थी वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ट्रायल कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के 10 साल की सज़ा ॿुधाई हुई। नाज़रीन ॻाल्हि ॿोल कंदासीं इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां वक्त लाइन ते मौजूद है। जी कुर्बान साहब, अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के रिलीफ ॾिनो आहे। जी कुर्बान साहब, बेंच तहरीक इंसाफ के बानी इमरान खान ऐं वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी के साइफर केस में बरी करे छॾियो आहे। अहम केस हुयो हुकूमत जो या रियासत जो ॿिन्ही अॻवान खिलाफ़, जंहिंमें इल्ज़ाम हयो वियो त हुननि इहे जेके बि डिप्लोमेटिक चैनल ज़रिए ख़तो किताबत उनखे अवाम आॾो ज़ाहिर करे गद्दारी कई आहे। उन केस में इमरान खान ऐं शाह महमूद कुरैशी खे 10 साल सख़्तु कोड़े सां सज़ा ॾिनी वई। उन जेको ट्रायल कोर्ट के फ़ैसिले के इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कयो हो, पर उन बेंच चीफ जस्टिस की सरबराही में उनकी सुनवाई कई ऐं केस ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अॼु कुझु लम्हा अॻु में उन केस जो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे, जंहिं ॿिन्ही केस में ॿिन्ही अॻवाननि खे मुकमल तौर ते बरी करे इन केस खे ख़तमु कयो वियो आहे। वॾो रिलीफ आहे इमरान खान शाह महमूद कुरैशी खे, छो त हिन केस जे हवाले सां हुकूमत जी इहा राय हुई, रियासत जी राय हुई त ॿिन्ही अॻवाननि गद्दारी कई आहे, उन्हनि खे हिन केस में सख़्तु सज़ा मिलंदी। पर हिन केस खे इस्लामाबाद हाई कोर्ट अपील जे मरहले में ॿुधाए छॾियो ऐं ॿिन्ही अॻवाननि खे रिलीफ ॾेई इन केस मां ई बरी करे छॾियो आहे। जी ठीक है, मेहरबानी अवाजी कुर्बान।